हजरत उस्मान ज़िन्नुरैन मुझे महबूब पाक जी दावत कई, शान वारी दावत। असाबन सां गॾु घर महबूब के वठी विया ऐं महबूब हलन पिया। हजरत उस्मान गनी मुझे मुस्तफा करीम जा कदम पियो गणी, 1 2 3 4 5 इएं गणी। हजरत उस्मान ज़िन्नुरैन जे घर पहुता, वापस मोचा, साईं वरी कदम कई। मस्जिद नबवी जे दरवाजे ते भी मुझे महबूब पर में उस्मान कदम पियो गणी। अर्ज के मुझा सोना अज मुते रब राजी थियो आ जो तू दिलबर मोहम्मद करीम जड़ो मेहमान मुझे घर आयो। सोना कदम इए कोन पियो गणिया जेतरा मुझे घर का मस्जिद नबवी का मुझे घर ती अवां जा कदम लगा आहिन। मां हर एक कदम जे बदले में एक गुलाम आजाद कर। सोना जेतरा कदम लगा असाबन सगोरन बुद्धो चवण लगा वाह वाह उस्मान रब तोखे अञा वधाए, अल्लाह पाक तोखे वधाए। ओ मुंहिंजा दोस्त बुजुर्गो हजरत मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा भी उन महफिल में आ पान घर आया। हजरत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा खातून जन्नत सैयदा फातिमा तो ज़हरा मौला अली मुश्किल कुशा के अर्ज कयो, सोना अली अज देर कई अथव। पान फरमायो शहजादी अज हजरत उस्मान ज़िन्नुरैन मुझे दिल भर जे दावत कई हुई। सुबहान अल्लाह उस्मान त रंग लगाए छड़िया, हर किस्म जा खादा ठाराया, पियो त हर शय हुई। पर मस्जिद नबवी का हजरत उस्मान जो घर, हजरत उस्मान का मस्जिद नबवी ताए जेतरा साईं जा कदम लगा हजरत उस्मान उवे कदम शुमार कया ऐलान कयो अथई तमा एतरा गुलाम आजाद कंदुस। हजरत अली सिंह फरमायो, सैयदा काश जे करे पां वट भी एतरी मिल्कियत हुजे हा त महबूबन जी दावत का हबीबन के घर आणियो हा। पो मां अली भी इए कया। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक न्याणी जन्नत जी मालिकानी हजरत सैयदा तैयबा ताहिरा अफीफे कायनात मरियम इस्लाम मलिकतुल अरब अम्मा खातून जन्नत सैयदा फातिमा तो ज़हरा फरमायो, सोना अली पो देर छाजी आ महबूबन का टाइम वठ इंतजाम थी पन। अली सिंह फरमायो, सैयदा मुखे पंहिंजे घर जो हाल मालूम। फरमायो, सोना अली महबूबन के दावत दे ट्रेम वठण तुझो कमा, इंतजाम करण मां नबिन जे सरदार जे पाक न्याणीअ जो कम आहे। अली तो के मयार कान मिलंदे, अली तो जो शान कौन घटबो। हजरत मौला अली मुश्किल कुशा मुझे महबूब पाक का टाइम वरतो वा। अल्लाह जे महबूब करीम इनायत फरमाए हजरत अलीउल मुर्तदा शेर खुदा जे दरवाजे ते महबूब जो आया। हजरत अली साईं घर में दाखिल थे। मुझा दोस्त बुजुर्गो किचन में रधूने में बोरची खाने में हजरत मौला अली मुश्किल कुशा वने तसरप तंदूर परी रैया बियो कुछ भी ना है। सैयदा महबूब अची वियो, असां बची विया खाधो। मुझे महबूब जी पाक न्याणी फरमात, अली दस्तरखान विछा, दस्तरखान विछा, दस्तरखान लगायो वयो। ओ मुझा मुसलमान भाईरो हबीबन करीमन जी पाक न्याणी जन्नत जी मालिकानी किचन जे दरवाजे ते बीठिया। आला किस्म जे बर्तन किचन मां खणी अली साईं के दे पे, सोना अली दस्तरखान ते लगाई दो वञ, लगाई दो वञ।
हजरत मौला अली मुश्किल कुशा लगाया मुझा दोस्त जे वक्त में मुझे महबूब पाक उन बर्तनन जा ढका हटाया त रहमत वारे नबी जे चेहरे मुबारक ते मुस्कुराहट अचे वई हबीबल करीमल फरमायो मुखे मालूम खादो पचाण वारो केरा खणी अचण वारो केरा ऐं कंहिंजे आर्डर सां यो खादो असां जे दस्तरखान ते पहुतो आहे साहबन अर्ज कयो सोना फरमायो जन्नत में बनियो अल्लाह जा मलाइक खणी आया आर्डर करण वारी मां मदीने वारे मीर नबियुनि जे सरदार जी पाक न्याणी जन्नत जी मालिकाणी गुलामो उस्मान अवां के दुनियावी ताम खाराया मुझी पाक न्याणी अवां के जन्नती तामन जी दावत फरमाई महबूब जो निकता अम्मा खातूने जन्नत सलामुल्लाह अलैहा अल्लाह पाक जे बारगाह में हथड़ा खया ऐ मुझा मालिक मिठा हजरत उस्मान दावत करे दुनियावी गुलाम आजाद कया मां दुनियावी गुलामन जे आजादी जो सवाल नथी कया मां इहो थी अर्ज कया त मुझा मौला मुझे घर का मस्जिद मस्जिद नबवी का मुझे घर हबीबन जा जेतरा कदम लगा आहिन हर एक कदम जे बदले मुझा मौला महबूब जे 70 हजार गुनाहगारन के माफ करे जन्नती हुअन जो ऐलान फरमा हजरत सैयदना अबू बकर अर्ज के सोना उस्मान भी दावत कया मौला अली भी कया मुझे भी घर मुझी तमन्ना मुझे हबीब फरमायो सोना अबू बकर तुझे घर त मां रोज बेडी अचा घर जा मानू दावत थी केड़ी जरूरत अर्ज के मुझा सोना वो त ठीक आ पर इया तमन्ना आहे मुझो हबीब मुझे घर अचे मां तैयारी कया गली बुहारिया गची बुहारिया मुका मानो पुछण अबू बकर अज गलियों पियो बुहारे अज गचियों पियो बुहारे त उनन के मां इया चवा त अज कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंड खां सुईणो यार इंदो अज कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंड खां सुईणो यार इंदो कुर्बान वञाते रस्ते तां जे रस्ते खां कुर्बदार इंदो अज कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंड खां सुईणो यार इंदो ओ मुझा प्यारा महबूबा अबू बकर जी इया तमन्ना आहे तमू घर अचे थिए जे में धरो मेहमान तताने तनूरन के फेरे हणा भाण को पेकन सूदो पान मासर घर घोरा सैयदता हबीबन फरमाया अबू बकर तो जल्दीबाजी न कर को वक्त ई तो मां तुझो मेहमान थी के वक्त में तुझा मेहमान थींदा न ॾींहं जो जिक्र न रात जो न महीने जो न साल जो मुतलकन फरमायो के वक्त में तुझी बीमारी खाईंदासीं तुझे बे दावत खाईंदासीं टाइम गुजरंदो रहियो प्यारा मुसलमान भाइरो 3 महीना गुजरी वया 3 महीना 3 महीनन खां बाद में हिकड़ी रात अध रात जो मुझे मदीना वारा मीर हजरत अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते आया
मुझे हबीब अचे सलाम कयो वा मदीने वारे मीर सलाम मदीने वारे मीर जे सलाम खत्म मसचो वा हजरत अबू बकर सिद्दीक फौरन जवाब दिनो आहे। महबूबन जी आदत करीमा हुंदी जंहिंजे बि दरवाजे ते वेंदा त पाण करीम सलाम कर। महबूब ने फरमायो अस्सलामु अलैकुम। फौरन अंदरा आवाज आयो वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह व बरकातहू। सिद्दीक अकबर बीठो आ दर खोले जने इया पियो चवे जिया बेटा घोट फरमाए त भले आए कांध अजमो निमाणी निजरे भले आए कांध मुंह निमाणी निजरे होया पुराना पांध तुझे नीय अज नवा कया। ओ मुझा महबूब भले आए भला परी थोड़ा तुही जा लख हे गरीबाना कख अची तो उजारिया भले आए भला परी तू जान बशाल जिए एड़ा पेर अंगण ते तू तड़िहारी प्यो दिए अजे अक्षन आए हिए यार बिनी मुरादों मानियो। कुर्बानी सिद्दीक अकबर जी मुझा दोस्त तकलीफों बर्दाश्त कई अल्लाह ताला जे जात बा बरकात मुझे महबूब पाक जे गुलाम हजरत अबू बकर सिद्दीक के सिद्दीक अकबर बनायो वा। मुझा दोस्तों बुजुर्गो हजरत उमर अना साईं जी गुलामी में कौन आयो वा फकत उमर ओ मुझा दोस्त अना इस्लाम आणन का अग में मुझे महबूब जो मुखालिफ ए दुश्मन जो परदो दुश्मन जी जमात में हली रहो वा पर जडे मुझे महबूब जी गुलामी इख्तियार कया मुझे हबीब जे गुलामी जी जंजीर पंजे गर्दन में पातया अल्लाह ताला जी जात बा बरकात हजरत अमीर उमर के फारूक आजम बनाए छड़ियो वा। हजरत उस्मान जडे आयो हो फकत उस्मान हुयो। मुझा दोस्तों बुजुर्गो मुझे महबूब ज़ुन्नूरैन बनाए छड़ियो। हजरत अली साईं आया फकत अली हुया मुझे महबूब जे गुलामी हैदर करार बनाए छड़ियो के मुझा दोस्त अल्लाह जे तलवार बनाए के जी ज़बान ते रब पाक जे कलाम जे जारी थियण जो इरशाद फरमायो के मुझे महबूब करीम ओवैसे करनी बनायो के भिट जो घोट अब्दुल लतीफ के सेवण जो कलंदर बनायो मुझे महबूब जी गुलामी में जिया जिया ईदा वया अल्लाह पाक उन्हनि जो मकाम ऐं मर्तबो वधाए छॾियो आहे। पर सिर्फ दावा न हुजे जेका तव्हां असांजी आहे आहियूं गुलाम नामूसे मुस्तफा जो मसलो थे गुलाम खामोश खत्मे नबुवत ते हमलो थे गुलाम चवरान वालो घर में बैठो वा कुरान पाक जी बेहुरमती थे मुझा दोस्त आश के रसूल चवरान वालो खामोश बैठो वा। गुलाम हकीकी वो आहे जेको पंजो तन मन धन सब मुझे दिलबर मोहम्मद करीम ता घोर करे दिखाए। अल्लामा यूसुफ नबहानी रहमतुल्लाह ताला अलैह जामे करामात औलिया में लिखियो वा अही वो कामिल वलिया जो मुझा दोस्त महबूबन जो एतरो त मंजूर नजर आ जो मां साईं जे हालात में पढ़ियो त अल्लामा यूसुफ नबहानी रहमतुल्लाह अलैह का को मानो मसलो पुछंदो हो असा का केर मानो मसलो पुछंदो वा साईं हाफिज मोहम्मद मुराद साहब का मसलो पूछे कि भला साईं हाफिज जावेद अहमद साहब का मानो मसलो पुछंदा आहिन त याद होंदो वा बुधाइंदा आहिन याद न होंदो वा त किताब खोलींदा न या अजकल जे दौर में सीनियर आलमन के फोन कबिया साईं मानो मसलो पुछो वा
पर अल्लामा नबी यूसुफ नबहानी रहमतुल्लाह अलैहि खां को माण्हू मसलो पुछंदो हो पाण किताब न खोलींदा हा, मुंहिंजा दोस्त साथी खां न पुछंदा हा, ज़हन में हूंदो हो त ॿुधाईंदा हा, ज़हन में न हूंदो हो त हीअं अखियूं बंद करे बराए रास्त मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम खां उन सवाल जो जवाब वठां। एतिरो महबूब जी दरबार में हुननि जी कुर्बत, एतिरो हबीब खे करीब जो मां साईं जे हालात में पढ़ियो। अल्लामा यूसुफ नबहानी जो तो मकाम अरफा व आला आहे, साईं जी घरवारी के भी 84 मर्तबा मुझे मदीने वारे मीर जी ज़ियारत ऐं दीदार नसीब थी। संदन घरवारी वो तो फरमाए मुझे महबूब पाक जी उम्मत में हिकड़ो जय्यद आलम थी गुजरियो वा जंहिंजो नालो वा अल्लामा मोहम्मद इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह। ये वक्त जो कामिल वली हो पर सैलानी फकीर हो, पुराना सादड़ा कपड़ा पाइंदो हो, पुरानी दस्तार बदंदो हो, कोठन में शहरन में हलंदा फिरंदा हा, माण्हू मिड़ी मुलो मुलो समझंदा हा के इन जे मकाम मर्तबे जी खबर कान। एक मर्तबा हलंदे हलंदे हजरत अल्लामा इब्राहिम तमीमी रहमतुल्लाह ताला अलैह मुंहिंजा दोस्त एक यहूदिन जे इबादत गाह में आया। यहूदिन जो मदरसो वा उन मदरसे में आया। यहूदिन जे आलम सां मुलाकात थिया। यहूदिन जे रोहबान चयो इब्राहिम हुन समझो मिड़ई को मुलवा घुमाए तो वठांस। इब्राहिम तमीमी तू हजरत मूसा अलैहि सलाम मां हजरत मूसा अलैहि सलाम के मञण वारो वा, तू इमाम अल अंबिया के मञण वारो आए। अज पान में थोरो बहस कंदासीं, पान में थोड़ी गुफ्तगू कंदासीं। तू पंहिंजे नबी जो शान ॿुधा, मां पंहिंजे नबी जो शान तो बयान कयां ता अंदाज़ो थिए कंहिंजो नबी शान वारो आहे। फरमायो जेकॾहिं इहा तो ॻाल्हि करी त मुंहिंजो महबूब मदीने वारे घोट जो इहो शान आहे जो तव्हांजो नबी हज़रत सैयदना मूसा आला नबीना व अलैहि सलातो सलाम नबी भी आहिनि, रसूल भी आहिनि, साहिब उम्मत साहिब किताब भी आहिनि। पर जॾहिं मुंहिंजे महबूब जे शान के सैयदना मूसा कलीमुल्लाह ॾिठो, अल्लाह पाक के अर्ज़ के मौला मूंखे नबूवत ॾिनी अथई, रिसालत ॾिनी अथई, किताब उम्मत ॾिनी अथई, मां राज़ी आहियां। पर बेहतर इहो हो तो मूंखे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनाई। इन खां वधीक कहिड़े मौज़ूअ ते तूं गुफ्तगू करण तो चाहीं? यहूदिन जो रोबान चवण लॻो इब्राहिम हाणे बहस थींदो क़ुरान मां, न हदीस मां, न फिक़ह मां, न सीरत मां, न तारीख़ मां, बहस क़ुरान मां थींदो। मां क़ुरान मां तो सवाल कयां, तू क़ुरान मां जवाब दे। तू क़ुरान मां सवाल कज, मां तोखे अवां जे क़ुरान मां जवाब ॾींदुसि। साईं फरमायो सवाल कर। यहूदिन जो आलम चवण लॻो इब्राहिम तमीमी अवां जे क़ुरान पाक में लिखियल आहे जो नबी हजरत मूसा अला नबीना व अलैहि सलातो सलाम जॾहिं तूर सीना जबल ते वेंदा हा, साईं 40 रोज़ा रखंदा हा, 40 ॾींहं तूर सीना ते रहंदा हा। ऐं रोज़ा भी अहिड़ा जंहिंमें न का सहरी हूंदी हुई, न का अफ्तार हूंदी हुई, न को आराम हूंदो हो, न को उन में निंड हूंदी हुई। उन जे बावजूद भी हजरत मूसा कलीमुल्लाह कमजोर कोन थींदो हो, हजरत मूसा अलैहि सलाम ज़ईफ कोन थींदा हा, मौत वाक़े कोन थींदो हो। हाणे अव्हां जे क़ुरान मां मूंखे ॿुधा, अव्हां जे नबी पाक बि 40 ॾींहं न खाधो पीतो हुजे, उन खां बाद भी ज़िंदा रहियो हुजे। सवाल क़ुरान पाक में
एड़ी का आयत मौजूद ना है जेमा साबित कजे त महबूबन 40 दी न खादो पीतो। हदीस पाक में त आए सोमे विसाली महबूबन करीमन 2 महीनन जा रोजा रखया बगैर सहरी और अफ्तार जे। हबीब करीमन रखया त असहाबन सगोरन भी रखण शुरू कया। एक रोजो बियो रोजो 3 रोजन का बाद सहाबा कमजोर थिया। महबूबन करीमन फरमायो अवां के छा थियो? सोना अवां रोजा रखया असां भी रोजा रखया उन जे करे साईं सही पीतिया। मुझे महबूबन फरमाया अय्युकुम मिसली, अवां मा मुझे मिसल के छा अवां मु जेड़ा आयो? सिद्दीक अकबर मौजूद आ, अमीर उमर जेड़ा सहाबी मौजूद न, हजरत उस्मान मौला अली जेड़ा के भी मुझे महबूब के ये नचे तो सोना तू असां जड़ो या असां तवां जो। अर्ज के सोना ये अवां सा हमसरी जी सोना जुरत ना है दिल रुबा बस तवां जी आदत के दिसी अवां जी अमल के दिसी करे असां इयो तरीको इख्तियार कयो। मुझा प्यारा दोस्तों उलमा मौजूद आहिन। मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 1.25 लाख सहाबा पर के ब असहाबी के ब मौके ते मुझे महबूब करीम के कदे पे ये कोन चयो तो या रसूल अल्लाह तू असां जड़ो या असां तहां जड़ा। असहाबी जदे भी कलाम कंदा हा चोंदा फिदा का अब्बुना व उम्मुना या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह असां जा मां पे तो ता कुर्बान ता असां जा वालिद भी तो ता कुर्बान। मुझे महबूब जाओ या सहाबी इतरे ताई जो रवायतन में इंदो वा एक मर्तबा हजरत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजे हुजरे मुबारक में बैठा हा, दरवाजो बंद हो ऐं दरवाजे ते हजरत सैयदा तैयबा ताहिरा अफीफे कायनात हजरत अम्मा उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला अन्हा दरवाजे ते आई। सैयदा दरवाजो ठुकायो। मुझे महबूब करीम फरमाए मन बिल बाब केरा दरवाजे या रसूल अल्लाह मां आयशा पर फरमाई मन आयशा। आयशा केड़ी? या रसूल अल्लाह बिलते अबू बकर साईं अबू बकर जी थी है। मुझे महबूब फरमाए मन अबू बकर ने अबू बकर केरा? हालांकि अवां के असां के मालूम आ त सैयदाए कायनात अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला अन्हा असां जे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक घर वारी आहे, असां मोमिनन जी मां। महबूबन फरमायो केर? या रसूल अल्लाह आयशा। मुझे महबूब फरमायो आयशा केड़ी? या रसूल अल्लाह अबू बकर जी धिया। मुझे महबूब फरमायो अबू बकर केर? अम्मा आयशा जने ये सवाला जवाबात बुदा सैयदा डिजी भैया यकदम हजरत अबू बकर सिद्दीक जे दरबार में पोते आए। अर्ज कयाई बाबा जान अज मुझे महबूब पाक ते का कैफियत तारे आहे, का हाल तारे आ जो अल्लाह जो महबूब मुखे भी न पयो सुञाणे अवां के भी न पयो सुञाणे। हजरत अबू बकर सिद्दीक जडे इह गाल बुधिया साईं जल्दी जल्दी आया, हुजरे जे दरवाजे ते पहुंची सैयदुना अबू बकर सिद्दीक हिया जो सलाम कयो वा त मुझे महबूब सलाम जो जवाब दिनो आहे। सिद्दीक अकबर इजाजत घुरी अंदर आया, खामोश थी वेही रहा। मुझे महबूब फरमाया अबू बकर खैरा? बाऊं बदी अर्ज के मुझे सिर बचन जा साईं थोड़ी देर पेरी अवां जी तबियत मुबारक ते का कैफियत तारी ही का हाल तारी ही जो सोना अवां मुखे भी कोन पे सुञातो मुंजी धीअ आशा के भी कोन पे सुञातो। साईं खैर ता है? अवां जी तबियत मुबारक ठीक ता है? अल्लाहु अकबर कबीरा। मुझे रहमतुल लिल आलमीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर, ओ मुझा प्यारा अबू बकर
मुझे जिंदगी में अल्लाह पाक जो कसम एड़ा बे लम्हात एड़ियों भी घड़ियों ईंदियूं आहिनि जो मां जमीन ते वेही करे बराए रास्त पंहिंजे रब पाक सां कलाम ऐं कचारी कंदो आहियां। मां वेठो ज़मीन ते हूंदो आहियां मुझो कलाम रब पाक सां हलंदो आहे। ओ प्यारा अबू बकर जॾहिं मुझो अल्लाह पाक सां कलाम थींदो वा तॾहिं मूंखे पंहिंजी ज़ात जी भी ख़बर कान हूंदी आहे त मां केर आहियां। जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ इहा ॻाल्हि ॿुधी ख़ुशीअ में उथी भी अल्लाह जो शुक्र अदा कयाई मौला तुझो शुक्र आ एड़ो महबूब ॾिनो अथई जेको ज़मीन ते वेही करे तो रब पाक सां कलाम ऐं कचारे कंदो आहे। सिद्दीक़ अकबर उथी भी रहिया जने इया पियो चवे त कुर्ब केरोने कादिर तुंहिंजा सुहिणो नबी सरदार ॾिनई कुर्ब केरोने कादिर तुंहिंजा सुहिणो नबी सरदार ॾिनई रहबर सारे रसूलनि जो ऐं उम्मत जो आधार ॾिनई। सिद्दीक़ अकबर जो थी बीठा त मुझे मदीने वारे मीर हजरत अबू बकर सिद्दीक़ के भाकर पाए हबीब ने फरमाया अबू बकर इन मुझे अलम नशरह लक वारे सीने में जेके भी उलूम हा उहे सब जो सब इल्म मां तुझे सीने में पलटा लेकिन इं भी फरमाए त अबू बकर कदे इयो न सोच जा त मुखे मदीने वारे मीर जो इल्म मिलियो वा हाने मां ॾिसां रसूल पाक जी हकीकत छाहे मदीने वारे साईं जो मकाम ऐं मर्तबो चाहे पान फरमायो या अबा बकर लम यारफनी हकीकती गैर रब्बी औ कमा काल अलैहि सलातो सलाम मुझे महबूब फरमाया अबू बकर मुखे पैदा करण वारे रब पाक जो कसम मां मदीने वारे मीर जी हकीकत खे अल्लाह का सवा बियो केर भी समझी न तो सके त मां मोहम्मद खेर हकीकत मुस्तफा जी सैयदना अबू बकर सिद्दीक के भी खबर ना है। जिब्रील अमीन जदे का रब्बुल आलमीन अंबिया अलैहिस्सलातो सलाम ना मुजा दोस्त बुजुर्गो वही आ पैगाम जो सिलसिलो बनायो तदे का अंबियान जी खिदमत कंदो पैगाम रसाई जा फराइज सर अंजाम दींदो पर जदे मेराज जे रात आई तुझे मुझे महबूब पाक जन्नती लिबास पातो जन्नती कपड़ा जन्नती दस्तार जन्नती नालेन अगे ही हसीना हा अगे ही माजबी हा अगे ही बेमिसलो बेमिसाल हा वरे जो मुझे महबूब जन्नती लिबास पातो वा त मुझे मुस्तफा जे हुस्न ऐं जमाल में अञा भी इजाफो थी पयो आहे। महबूबन जो हुस्न वधियो आशिक तर्जमाने कई त जेको मलाइके ॾिसे पियो सो ॼणे इएं पियो चवे त मुंहिंजो पिरिया केॾो प्यारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो मुंहिंजो पिरिया केॾो प्यारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो सारा केर करे सघंदो कोने जग सारो पियो लिखंदो नाए शान खुटण वारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो नाए शान खुटण वारो वदुहा जे चेहरे वारो पाण जहिड़ो तूं उनखे चवी पियो नूर करे तूं
कौन मनी पियो जंहिंजा टुकर खाए जग सारो वल्लैल जे ज़ुल्फ़न वारो जंहिंजा टुकर खाए जग सारो वदुहा जे चेहरे वारो महबूबा हसीना जन्नते लिबास पातो जिब्रील अमीन आयो मुझे महबूब पाक जिब्रील सा मुखातब ते फरमायो जिब्रील तो बे ज़माना डिठा आहिन हुस्न यूसुफ जो तो नजारो कयो वा वडा वडा हसीन तो डिठा आहिन ऐ प्यारा जिब्रील अज हकीकत ता जरा पर्दो त खण मां मुस्तफा जेड़ो तोखे किथे नजर आयो या न एड़ो किथे डिठई जेको मुझे मिसल चई सके आशिक तो तर्जमो करे त मेराज में जिब्रील से कहने लगे शाहे उम्म तूने तो देखे हैं जहां बतलाओ तो सही कैसे हैं हम रूहुल अमी बोले ऐ महजबी तेरी कसम आफाक हाँ गर्दी दम महरे बुतावर सीदम बिस्यार खूबा दीदम लेकिन तो चीजें दी करे या रसूल अल्लाह कल्लब तो मशारे कल अर्द व मगारिबहा मुझा राणा मां पूरी रुए जमीन जो नजारो कयो वा पर तो मोहम्मद करीम जड़ो मुखे किथे भी नजर बहरहाल यहूदी सवाल कयो इब्राहिम कुरान मां साबित कर त अवां जे नबी भी 40 ॾींहं न खाधो पीतो हुजे पो भी जिंदो रही हजरत इब्राहिम तमीमी आशिक सादिका फरमाई यहूदी जा आलिम मुझे महबूब ताईं न वञ मुझे महबूब जो मकाम परे आ मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामन जो अदना गुलाम आया तो जो मदरसो वडो आ उन जा कमरा खोड़ आहिन हिकड़ो कमरो खाली करा उन कमरे में मुखे तो बंद कर पो खिड़को भी बंद कर दरवाजा भी बंद कर रोशन दान भी बंद कर 40 ॾींहंनि ताईं मुखे न मानी दे न पानी दे पो 40 ॾींहंनि खां बाद में अच जा अगर मां जिंदा रही वञा मोते भी कमजोरी ज़ईफी हाइल न थिए त पो इन मां अंदाजो लगाए जा जे महबूब पाक जे गुलाम जो इयो शान उन जे पगदार मोहम्मद करीम जो मकाम छा हूंदो साईं जो ऐलान कयो यहूदी जा शागिर्द हा मुरीद हा जे उस्ताद जल्दी कर मौली साहब जज्बात में अची वियो हिन कदे बुख ॾिठी काने कदे उञ ॾिठी काने ख़त्मा ऐं खैरात हिन खादियूं आहिन 3 ॾींहंनि खां बाद मौलवी जो आवाज़ ही न निकरंदो कमरो खाली कयो मुझे महबूब जे गुलाम के उन कमरे में बंद कयो दर बंद खिड़कियों बंद दरवाजा बंद रोशनदां बंद प्यारा मुसलमान बाहरो ताला लगाया वया 5 ॾींहं गुजरिया 6 ॾींहं गुजरिया 7 ॾींहं गुजरिया अचन खिड़कियुनि तां दरवाजन तां कन लगाइन मन सल अचे आवाज अचे पुकार अचे का फरियाद अचे का निदा अचे पर का दाह काने का पुकार काने छो जो तेरा दर्द मेरा दरमा तेरा गम मेरी खुशी है तेरा दर्द मेरा दरमा तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले ये तेरे बंदे
बल्दा परवरे है, मुझे दर्द देने वाले ये तेरे बल्दा परवरे है। बचाए घोट फरमाए असल आशिकन जो ये रसरल साढ़न कम सवसरल खां अगरो सदो दोस्ता दम हे हडो ऐ चम घोरी जान मोहम्मद ता आशिक ज़हर पिया का वहद सी बहसल घणो करे ऐ कातिल जा हो हमेशा हेरा का लगन लुआ लतीफ चे फना कया फेरा का तोने चिकन चाक तब आह नसलीन आमसे दहदी पाण में चयो हाणे मरी वियो डैडी जिंदो न तो रही सके। प्यारा मुसलमान भाइरो दरवाजो खोले दिसन सुबहान अल्लाह मदीने वारे मीर जो गुलाम बिठोवा पर वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदों व क़ियामा मुझे महबूब पाक जो गुलाम बिठोवा पर नमाज पढ़ी रयो आहे। मन मणियो तन तस्बे यार दिल दंबूरो जिन तदू ते तलब जो वहदत सिर वजन वदहू ला शरीक लहू यो राग रगन को सुता मर सुहन निंड इबादत जिन जे कशे चेल कशा डेल कया डुबरा लाहो ते लतेफ चे तन खे दियल तसा पो गुरु जे कसा यार पासे कन न पाण खे नमाज खत्म करे सही फरमाए यहूदी जा आलम इस पाजी 40 दिन जी गाल थियला मेहरबानी कर मुके डिस्टर्ब न दरवाजो बंद 40 ॾींहं थींदा पोइ ॻाल्हाईंदा दरवाजो बंद थियो 20 ॾींहं गुज़रे विया। प्यारा मुसलमान भाइरो वरी जो अचल महबूब पाक जो गुलाम वेठो वा मोह मदीने ना आहे मुझे मदीने वारे मीर सां जण कलाम कचारे करे रयो आहे। इया पियो चवे त तोते आ मोहम्मद तवकल जडे जी तू ही लज सुञाण ज पंहिंजे तडे जी तोते आ मोहम्मद तवकल जडे जी तू ही लज सुञाण ज पंहिंजे तडे जी तू ही लज सुञाण ज पंहिंजे तडे जी ओ पियो केर बुथंदो दर्दन जुदा हो अवामी नबी साईं मुझो निगाहो तोरे न तरदी कश्ते बुने जी तू ही लग सुञाण ज पंहिंजे तडे जे। प्यारा मुसलमान भाइरो इं 30 ॾींहं पूरा थिया 40 ॾींहं पूरा थिया यहूदिन जो आलम शागिर्द वठे आयो वा दरवाजो खोलिन साईं जो गुलाम बीठो वा ओ इब्राहिम यार वाके 40 ॾींहं थी विया
न को तू कमजोर छुआ न को तो ते ज़ईफ़ थिया न को तू को घबरायो न को खौफ ज़दा छुआ हाने अचो बाहर हलो वरी का बियो बहस छेड़ियो हजरत इब्राहिम तमीमी उन यहूदिन जे आलम जे बाह में हथ विजी जिया को गुजारिश कजे रिक्वेस्ट कजे इया फरमायो यहूदिन जा आलम हिकड़े गाल चवा हां साईं चो जियर मेहरबानी कर मुके हिन कमरे मां बाहर न कढ मुके हिन कमरे मां बाहर न कढ मुके छॾे दे मां इते सोना हिते छा आहे न को मानिया न को पानिया न को हवा आहे न को रोशनी आ न को कंहिंजी आमदो रफ्ता तू पियो चवी हिन कमरे में मुके छॾे दे फरमाई यहूदिन जा आलम मां को निंदण को कोन आया मां धणीअ को आया मुके रब पाक जे इज्जत जलाल जो कसम मुके पंहिंजे नबी पाक जो दीदार अगे भी थींदो हो पर कदे कदे मुके दीदार थींदो हो पर जे ॾींहं खां नबी पाक जे इज्जत ऐं नामूस जे ख़ातिर मां पंहिंजो पाण खे हिन कमरे में बंद करायो वा वो ॾींहुं उहा रात खाली कोन हूंदी आ जे ॾींहं ऐं रात में मुखे मदीने वारो मीर पंहिंजो दीदार न कराईंदो आहे मुझो महबूब मुंह वटि ईंदो आ मुखे तसल्ली ॾींदो आ इब्राहिम तो मुझे करे बुखूं काचूं आहिनि मुझे करे उञूं काचूं आहिनि मुझे करे उजागा बर्दाश्त कया आहिनि फिक्र न कर मां मुस्तफा तोसां गॾु आहियां पोइ भिटाई घोट फरमाए त गंद जिनीअ जे गोॾ में यार पाबोड़ा पोशाक अज उन जी ओ ताक दिस राजा रजी आयो कारियूं कोझूं कुबड़ियूं मूर न मोचारियूं वठी वेठूं वाट ते खिखीअ जूं खारियूं उन्हनि जूं आरियूं यार समेरे ॿियो केर सहे मुंहिंजा दोस्त मोहब्बत मुस्तफा जी तकाज़ा इहा आहे तुंहिंजो मुझे किरदार मां गुफ्तार मां महबूबन करीमन जी तालीम महबूबन जी सीरत ऐं साईं जे सुन्नत मुबारका जी झलक अचण घुरिजे मुसलमान पंहिंजे महबूब सां मोहब्बत करण वारा मां तोखे मुबारकबाद थो ॾियां तू उहो खुश नसीब आहीं जो हिन वक्त में दुनिया में कई फितना मुंहिंजा दोस्त बुजुर्गो कर खणी रहिया आहिनि पर सुन्नी मुसलमान तो नसीब वारो आहीं रब पाक तोखे अदब वारी जमात में पैदा फरमाए असा नबीन जा भी अदब अदीब वलिन जा अदीब असहाबन जी मोहब्बत मुंहिंजा दोस्त अहल बैत जी मोहब्बत पां वटा असहाबन जी मोहब्बत पां वटा आहे असा हर मुक़द्दस शख्सियत जो अदब करण वारा आहियूं इंशा अल्लाह इन अदब जे सदके दुनिया में भी तुंहिंजो मुंहिंजो बेड़ो पार आ त क़बर हशर में भी तुंहिंजो मुंहिंजो बेड़ो पार थींदो पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आ त असा 5 वक्त जी नमाज पढ़ो पंजे बच्चन के मदरसे में पढ़ायो अचण वारो दौर तमाम नाजुक दौर मुझा दोस्तों जदीद दौर जदीद फितना कादियानी लाभी उरूज ते मुझा दोस्तों उन्हें हर हरबो इस्तेमाल कयो आ मुसलमान जे दिलिन मां इश्क मुस्तफा कढण जे लाइ इन वक्त में नौ फितनो हले पियो अमा वट खबर न आए ना एडा अंदरूनी सिंध में जाम वो चाहे एकड़ा मुला चंता दाढ़ी उन्हनि की आ माशाअल्लाह बिल्कुल ठीक ठाक थी करे हथ में तस्बीह तवा दिसंदा चंदा सुभान अल्लाह कुरान शरीफन जी गाड़ी भरे चंता बाराड़ी जे गोठन में
पुछन था बाबा ताजे मस्जिद में कुरान आइन? हाओ साईं आइन। कुछ ज़ईफ़न, कुछ शहीदन, कुछ नवा आहिन। पो चवंदा आहिन तो वे ज़ईफ़ ऐं शहीद कुरान असां के दियो, ये नवा सुठा कुरान पाक असां तां के दियो। सुठो छापो, सुठो पेपर, सुठो उन जो मुंहिंजा दोस्त बुजुर्गो टाइटल ऐं रंगीन मुंहिंजा दोस्त बुजुर्गो उन जा सफ़ा बाराड़ी जो माण्हू खणी चुमी ॾिसे सुभान अल्लाह। ही जेकॾहिं मां ओबावड़े मां वठां त घटि में घटि 2000 साईं। मिठाई बाबा मिठाई मिठाई कुछ कोने। असां कुरान जी खिदमत करण मानो ये तव्हां फ्री में रखो मस्जिद में। अवां जा कुरान असां के दियो। वे कुरान खणन था, पंहिंजा कुरान उते रखन था ऐं इहे कुरान कादियानीन जे तरफां उन में तरमीम थियल आहे, उन में तब्दीली थियल आहे। मुंहिंजा दोस्त बुजुर्गो पंहिंजे मन मुताबिक़ उन में तर्जमा ऐं तशरीह कई आहे ऐं जंहिंमें उन आयतन में मुंहिंजा दोस्त बुजुर्गो घटि वधाई करे पंहिंजे बातिल मज़हब खे मुंहिंजा दोस्त बुजुर्गो उन परवान चाढ़ण जे लाइ इहो हिकिड़ी नापाक उन्हनि साज़िश कई आहे। पांजा बाराड़े जा माण्हुनि खे कुरान जी ख़बर कान्हे, छो त असां त कुरान जी दौर तिलावत त करियूं ई कोन न साईं। असांखे त साल गुज़री वञनि पोइ कुरान जी ज़ियारत थींदी आहे। मुंहिंजा दोस्त पोइ उते रखियो वञे थो। ओहिड़ी तरीक़े सां उहे पंहिंजे जहन्नमी मज़हब जी प्रचार करे रहिया आहिनि। सुन्नी मुसलमान सोशल मीडिया ते कादियानी लाबी हर तरह जा हमला करे रही आहे। उन्हनि बाक़ाइदा सोशल मीडिया ते फेसबुक ते व्हाट्सएप ते इंस्टाग्राम ॿिया जेके बि सोशल ऐप आहिनि बाक़ाइदा नौजवान उन्हनि छोकिरियूं छॾियूं आहिनि।